अज मूंखे कुछ ज़रूरी कम करना है। हुन जे वारनि जी चोटी में गुल बिहारणो अथमि। उन खां पोइ वण जी चोटी ते चढ़ी राति खां वेठल उन नांग खे बि मारणो अथमि जंहिं झिरकीअ जा बचा गिड़काए छॾिया। उन बाद जबल जी चोटी ते चढ़ी पखियुनि जे लाइ अन्न ऐं पाणी बि रखी अचिणो अथमि ऐं हिकु छटी बि रखी अचणी अथमि मथां किथे कंहिं कोह पे मूंखे कमु अची वञे। उन बाद शहर वञी वक़्त जे हुक्मरान खे ख़त बि लिखणो अथमि ऐं उन ख़त में उनखे इल्तिजा बि करणी अथमि त मुंहिंजे थर जो दौरो करे ॾिसे। जेकॾहिं दौरो करण वक़्तु रोई न नाई त वक़्तु विञाइण जे ॾोह में भली मूंखे सज़ा ॾिनी वञे। उन बाद शहर वञी कपिड़े जे दुकान ते चढ़ी कफ़न जी क़ीमत बि मालूम करणी अथमि ऐं उन ॿुढड़ी जे एहतिजाज में बि शरीक थियणो अथमि जंहिंजो पुटु काफ़ी सालनि खां ग़ाइबु आहे। उन खां पोइ होटल ते दोस्तनि सां गॾु चांहि जे कप ते अयाशी बि करणी अथमि। इहे सभु कुझु करण खां पोइ पंहिंजे घर वापसि बि वञणो अथमि। अकेले पुट खे प्यार बि करणो अथमि। ज़ाल जा दड़का बि ॿुधणा अथमि ऐं पोइ बंदि कमरे में वेही अध में रहिजी वियल उन नज़्म खे बि मुकमल करणो अथमि जंहिं नज़्म में हिकु मुहाणो ॻोठाणी जे इश्क में मुब्तला थी ठीक उन वक़्तु राति जो बतेलो काहे समुंड में निकिरी पियो जंहिं राति सां मोटी तूफ़ान अचिणो।